नाज़रीन, दौड़ में कुर्बानी जी ईद लाइ लॻल मालपड़ीअ में जानवरनि जी ख़रीदारी में तेज़ी न अची सघी आहे, जंहिं सबबि मालूंद ऐं वापारी सख़्त मायूस आहिनि। तफ़सील ॾिसूं था राशिद लाशारी जी हिन रिपोर्ट में। जी नाज़रीन, ईद उल उज़ा वेझे ईंदे ई जेको आहे मुसलमाननि जेके आहिनि उन्हनि जेको आहे सुनत इब्राहिमी अदा करण जेके मालपीड़ियुनि जो रुख़ कयो आहे। हिन वक़्तु असां दौड़ जी जेका मालपीड़ी में मौजूदु आहियूं। अचो त जेके ख़रीदार आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त छा हिते इंतज़ाम आहिनि ऐं छा रेट पियो हले। मार्केट जो हाल ना है। हाँ, मार्केट जो हाल ना है। छा जानवर वठण आया हो? जानवर खपाइण आयासीं। ही अमेरिकन, ही भावलपुर जो, सही आहे, सम्झिए। ही साहिवाल जो। तव्हांखे घणा लॻा आहिनि? लॻा कुझ ई कोन आहिनि। 2-2 लख जा घुरनि पिया। अच्छा, 8-8 लख जा ढोर आहिनि। 3-4 साल तातिया आहिनि। सही आहे। हिन जो मां शौक़ु कंदो रखंदो ईंदो आहियां। ही कुझु नस्ल साहिवाल आहे, कुझु नस्ल सिंधी आहे, कुझु नस्ल जेको आहे सो ऑस्ट्रेलिया आहे। हिन में 4-5 नस्ल असां धारींदा आहियूं। नंढे खां वठी वॾे ताईं पालण असांजो शौक़ु हूंदो आहे। हिननि खे गिहु मखणु खीर उहो खाराईंदा आहियूं। हिन खां अलावा साईं हिकिड़े गाबे ते असां तक़रीबन 5-5 लख रुपया हे जेको हिन जी पोज़ीशन आहे 5-5 लख रुपया ईंदो आहे। हिन महिल साईं असांखे हिन जो रेट मुरिया 2-2.5 लख रुपया 2.5 लख रुपया लॻंदो रहे। भाई ख़ासि को अहिड़ो रेट कोन्हे। 1.5 लख जो जानवर आहे, उन जी 1000 रुपया लिखाई आहे। अच्छा, बकरो ऐं जेको 3 लख जो गाबो आहे उन जा 1500 लिखाई आहे। अच्छा, ऐं उन खां पोइ हाणे सभु ॻाल्हि आहे माल ते मिठाई। जहिड़ो माल उन ते माना ख़रीदारी कीअं आहे। साल माना तेज़ी आहे साईं। इन साल माना परोके खां हेल तेज़ी आहे। माना पर साल जेको बकर पे खतो 30,000 जो हेल, उन खां पोइ उन उहो बकर खपे थो 35-40 जो। माना 5-7 रुपया फ़र्क़ु आहे। पहिरियों था वठनि 15 से वठूं तॾहिं 1000 रुपया। वॾो जानवर वठे थो तॾहिं 1000 रुपया। कहिड़ी सहूलियत पघिरिया पिया ॿियो छा आहे। तूं पाणी ॾिस ॿियो आयो पाणी पीअण मिले थो गिलास, मिले थो गिलास को खट का बि हलंदा मिले थी। ॿई पासा था वठनि बाबा। पीड़ियूं टाउन जूं सरकार जूं खपायो आहे। घणे में खपायो? 85,000 जो। लिखाई मां पंहिंजे पासों 2500 भरियो, 2500 उन भरियो, ॿई पासा माना 5000। 2500 वठंदा। सहूलियत कहिड़ो? सहूलियत का शइ न आहे। पघरिया पिया आहियूं, का शइ न को पखो बि हथ वारो नथा ॾियनि जो उहो हणूं। बाक़ी इहो आहे वधीक तव्हां पाण था ॾिसो, तव्हां आया हो पीढ़ी जो हालत ॾिसो था। सहूलियत का शइ न आहे। मुंहिंजे ख़्याल में ही पीढ़ी सही आहिनि पंहिंजे हिसाब में। पोइ त माल ते मिठाई जा भलो माल आहे, भलो खपे थो, सुठो न आहे उहो नथो खपे। नाज़रीन, तव्हां हिते ख़रीदारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो ई चवणु आहे त हिते जेको माल आहे तमामु घणो महांगो आहे ऐं सहूलियतुनि जे हवाले सां जेतिरी लिखाई वरिती थी वञे एतिरियूं सहूलियतूं हिते न आहिनि। पाणी बि हिते मौजूदु न आहे, न वरी छां जो हिते बंदोबस्तु कयो आहे। कैमरामैन सरदार अली मोहम्मद सां गॾु राशिद अली लाशारी, मेहरान TV न्यूज़।